अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद है तव्हां दोस्त सब ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल भागुल जी। दोस्तों ड्रामा सीरियल भागुल जी रिकॉर्डिंग शुरू थी चुकी है ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार कम करे रहा आहिनि ऐं हीउ ड्रामो कहिड़े चैनल जे लाइ रिकॉर्डिंग थी रहियो आहे। ऐं हा दोस्तों अॼु तव्हांखे इहो बि ॿुधाईंदुसि त हिन ड्रामे जो डायरेक्टर केरु आहे। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं हा वीडियो पसंदि अचे त कमेंट ज़रूरु कजो। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त ड्रामा सीरियल भागुल में तमामु सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिणु कमु करे रहिया आहिनि, जीअं त असद खान कुरैशी, एस भट्टी, गुल मुनीर, आशिक दायो, इरफान शेख, अली नवाज़ सोलंगी, लाला सुधीर। इन्हनि खां अलावा फीमेल अदाकार शहनाज भट्टी, शाबाना सोलंगी, सादिया चना शामिल आहिनि ऐं इन्हनि खां अलावा तमामु सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिणु हिन ड्रामे में शामिल आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो डायरेक्टर केरु आहे। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे हुसैन शेख ऐं हीउ ड्रामो सिंध TV चैनल जे लाइ रिकॉर्डिंग थी रहियो आहे ऐं हीउ ड्रामो तमामु जल्द सिंध TV ते ऑन एयर कयो वेंदो।